अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। कराची में वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां MQM जे वफ़द जी मुलाक़ात। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, वसीम अख्तर, कंवर नवीद जमील ऐं ॿियनि वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। मुल्की सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं करे कराची जे तरक़ियाती रिथान बाबति बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। ज़रियनि मूजिब MQM वफ़द मुलाक़ात दौरान वज़ीर आज़म खां मुलाक़ात दौरान गवर्नर सिंध जी मुक़ररी ऐं मुआहिदे ते अमल जी घुर कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां नून लीग जे वफ़द बि मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची खां नवाबशाह रवानो थी वियो। वज़ीर आज़म अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां अमर जे लाॾाणे ते ताज़ियत कंदो। अमन वारी कोशिशुनि खे कमज़ोर न सम्झियो वञे। हथियारबंद फ़ौज कंहिं बि ख़तरे खे मुंहुं ॾियण जी सलाहियत रखे थी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त पाक नेवीअ जो मुल्की सामूंडी हदनि जी हिफ़ाज़त में अहम किरदारु आहे। हुकूमत पाक बहरिया खे वसीला फ़राहम कंदी। क़ौमी तरक़ीअ जा मनसूबा वक़्त ते मुकमल करणा आहिनि। परेड में औरत कैडेट्स जी शिरकत ते ख़ुशी आहे। कराची में नेवल अकेडमी जी पासिंग आउट परेड। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। सामूंडी फ़ौज जो सरबराह वॾो वज़ीर सैयद राज़ली शाह ऐं ॿिया बि शरीक। एडमिरल मोहम्मद अमजद खान नियाज़ी ख़ासि महिमाननि जी आजियां कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गार्ड ऑफ ऑनर जो मुआइनो बि कयो। पासिंग आउट थींदड़नि कैडेट्स में 24 पाकिस्तानी ऐं 19 दोस्त मुल्कनि जा कैडेट्स शामिल आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां लोकल गवर्नमेंट एक्ट मुतारिफ़ कराइण ते पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज खे वाधायूं। वज़ीर आज़म चयो आहे त असराइते ऐं ख़ुदि मुख़्तियार लोकल गवर्नमेंट सिस्टम शहरनि जे उमीदुनि ते पूरो लहण जो अहम रस्तो आहे। उन सां मक़ामी क़यादत जी तयारीअ में मदद मिलंदी। सदर आरिफ अलवी PTI लाइ उहिदे जो फ़ाइदो वठी रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर शेरी रहमान चयो त इमरान हुकूमत में ऐवान सदर खे ऑर्डिनेंस फैक्ट्री बणायो वियो। सदर आरिफ अलवी पार्लियामेंट मां मंज़ूर थियल बिल ज़ाती एतिराज़नि सबबि वापसि करे थो। आरिफ अलवी मुल्क न पर इमरान ख़ान जो सदर बणियल आहे। सदर आरिफ अलवी जे रवैये ते ॻणती आहे। सिंध में पहिरें मरहले में 14 ज़िलनि अंदरि मकानी चूंड सुभाणे थींदी। तयारी क़तई मरहले में दाख़िल सखर, लाड़कानो, शिकारपुर, झकमाबाद, घोटकी, कंदकोट, कशमोर, कंबर, शहदादकोट, खैरपुर, नवाबशाह ऐं ॿियनि ज़िलनि में सुभाणे उम्मीदवारनि में मुक़ाबलो थींदो। सिक्योरिटी प्लान बि जोड़ियो वियो।
मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनावला ख़िलाफ़ मंशियात बरामदगी केस में फ़र्द जुर्म लागू करण जी कार्रवाई हिक भेरो ॿीहर मुलतवी थी वई। अदालत केस ते कार्रवाई खां सवाइ ॿुधणी मुलतवी करे छॾी। लाहौर में मंशियात जे अंत वारी अदालत राणा सनावला ख़िलाफ़ मंशियात बरामदगी केस जी ॿुधणी कई। राणा सनावला जे वकील ॿुधायो त बजट इजलास में मसरूफ़ हुजण सबबि वफ़ाक़ी वज़ीर पेश नथो थी सघे। वकील पारां हाज़िरीअ खां छूट जी दरख़्वास्त अदालत मंज़ूर करे वरिती। केस जी ॿुधणी 23 जुलाई ताईं मुलतवी कई वई। पंजाब असेंबली जी बजट इजलास में अॻूणनि वॾनि वज़ीरनि ऐं वज़ीरनि खे ॾिनल रियायतूं ख़त्म करण जो बिल मंज़ूर करे वरितो। पंजाब असेंबली जे डिप्टी स्पीकर सरदार दोस्त मोहम्मद मज़ारी जी सदारत में थियल इजलास में पंजाब जे सप्लीमेंट्री बजट 2021 ऐं 22 जी मंज़ूरी ॾिनी वई। ऐवान में बोज़दार दौर में मंज़ूर कयल अॻूणनि वॾनि वज़ीरनि ऐं अॻूणनि वज़ीरनि जे वाधू रियायतूं ख़त्म कंदे पंजाब मिनिस्ट्रीज़ तरमीमी बिल 2022 ज़रिए ज़रई वॾे वज़ीर ऐं वज़ीरनि जूं 2019 वारियूं रियायतूं बहाल कई वयूं। इस्तेहकाक बिल 2022 ज़रिए सरकारी मुलाज़िमनि ख़िलाफ़ सख़्त सज़ाऊं ॾियण जो क़ानून बि ख़त्म कयो वियो।